जी बिल्कुल, कंबर शदाकोट जे ज़िले हेडक्वार्टर कंबर में गुज़िरियल 3 महीननि खां वठी सब रजिस्ट्रार मुक़रर न हुजण जे करे हिते ईंदड़ खातेदारनि समेत जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके आवाम जे जो ख़रीद फ़रोख़्त प्लाटनि जी या जायदाद थिए थी उन्हनि खे परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन जे ख़िलाफ़ जेको आहे सब रजिस्ट्रार मुक़रर न थियण जे ख़िलाफ़ जेको आहे स्टैम्प वेंडरनि समेत खातेदारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कराए जेको आहे सब रजिस्ट्रार ऑफिस जे अॻियां सख़्त नारेबाज़ी कराए 3 महीनों खां वठी सब रजिस्ट्रार ऑफिस में मुक़रर न आहे, जंहिंजे करे अवाम सख़्त परेशान आहे। ज़मीन जायदाद जी जेका ख़रीद ऐं फ़रोख़्त आहे उहा मुतासिर आहे। माण्हुनि जूं ॾेतियूं रहियल आहिनि, माण्हू परेशान आहिनि, पब्लिक परेशान आहे। उन खां अलावा करोड़नि रुपयनि जी माहाना जेको आहे टैक्स जनरेट थींदी आहे रजिस्ट्रेशन मां, जेको पिणु गवर्नमेंट ऑफ सिंध खे नुक़सान थी रहियो आहे। तमामु रोड जा शिकार आहिनि, माण्हू अचनि था सख़्तु परेशान आहिनि ऐं जेको आहे त माण्हुनि जी ॾेतियूं रहियल आहिनि ऐं जेके मुल्क खां ॿाहिरि या शहर खां ॿाहिरि माण्हू रहनि था उहे अचनि था, उन्हनि जा किराया भाड़ा ऐं उन्हनि खे तमामु सख़्तु तकलीफ़ आहे। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त कंबर जे ज़िले में सब रजिस्ट्रार जल्द खां जल्द मुक़ररु कयो वञे, जीअं अवाम जे बेचैनी ख़तमु कई वञे। आसरा ॾेई ॼणो असां मारे विधो आहे। अॼु तो मुक़ररु थिए, सुभाणे तो मुक़ररु थिए, लिहाज़ा मथियां नाला ऑफिसरनि खे तव्हांजे चैनल जे थ्रू अपील था कयूं त जल्द खां जल्द रजिस्ट्रार मुक़ररु कयो वञे ऐं माण्हुनि जा वॾा अंदरूनी मसइला आहिनि बिरादरियुनि जा, उन्हनि जा जेसि ताईं रजिस्ट्री न थींदी उहे मसइला हल न थींदा। तंहिंजे करे महिरबानी करे आला ऑफिसरनि खे अपील आहे त जल्द खां जल्द रजिस्ट्रार मुक़ररु कयो वञे कंबर में। जो प्रॉपर्टीअ जो हिन वक़्तु ईअं ई आहे त माण्हुनि जी जेका लास्ट पेमेंट हूंदी आहे उहा रजिस्ट्रेशन ते मिलंदी आहे, सिग्नेचर थींदी त उनजी माण्हुनि खे पेमेंट मिलंदी। पेमेंट न मिलण जे करे हिन वक़्तु माण्हुनि पंहिंजा व्याजनि ते पैसा था खणनि, कंहिंजी शादियुनि जा मसइला आहिनि, कंहिंखे किथे ॾेती लेती करणी आहे। हिते हज़ारे माण्हू अचनि था डेली पाण में विड़ी वापसि हलिया था वञनि, उन्हनि खे इहो ई जवाबु मिले थो त सब रजिस्ट्रार कोन्हे को। ऐं 3 महीननि खां वठी करे असां माण्हुनि खे आसरा ॾींदा आया आहियूं त सब रजिस्ट्रार अॼु मुक़ररु थो थिए सुभाणे, पर 3 महीननि खां वठी करे सब रजिस्ट्रार न मुक़ररु थियो आहे। कैमरामैन मंसूर अमन चांडियो सां गॾु अखलाक अमन चांडियो, धरती टीवी न्यूज़ कंबर।